अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहू व नस्तईनुहु व नस्तगफिरुहू व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल फला हादिय लहु वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिइल्लाह व रसूलहू फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहू फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाह ताला असां सभिनी इंसाननि खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकु मक़सद सां पैदा फरमायो आहे ऐं उहो मक़सदु आहे त इंसान पंहिंजी ज़िंदगी समूरी ज़िंदगी हिकु अल्लाह ताला जी इबादत में गुज़ारे छॾे। जीअं हाणे तव्हांजे साम्हूं सूरह ज़ारियात जी आयत तिलावत कयमि। अल्लाह ताला फरमाए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस। मूं नाहे पैदा कयो जिननि खे ऐं इंसाननि खे इल्ला लियअबुदून मगर इन जे लाइ त उहे मूं अकेले अल्लाह जी इबादत कनि। मालूम थियो त हिकु मोमिन जी ज़िंदगी जो मक़सदु आहे हिकु अल्लाह जी इबादत ऐं हिकु अल्लाह जी इबादत उनखे पाण सादन लफ़्ज़नि में तौहीद बि चई सघूं था। याने इंसाननि जी ज़िंदगी जो मक़सदु दुनिया में अचण जो अल्लाह ताला जी तौहीद खे तस्लीम करणु आहे। ऐं ॾिसो इहा तौहीद जंहिं ॾींहुं हिन धरती ते हिकु माण्हू मुवहिद न रहियो उन ॾींहुं क़यामत क़ाइमु थी वेंदी। हदीस सही मुस्लिम जी पाण सुगरा फरमाइनि था ला तक़ूमु अस्साअतु हत्ता युक़ाल फिल अर्ज़ि अल्लाह अल्लाह। पाण फरमाइनि था क़यामत
तेस ताईं कायम न थींदी जेस ताईं धरती ते को बि माण्हू भली हिकु छो न हुजे अल्लाह अल्लाह चवण वारो मौजूद आहे। इन हदीस के पेश करे सूफी हज़रात हिकिड़ो नुक़्तो कढियो त अल्लाह जे मुफ़रद नाले जो ज़िक्र मसनून आहे। भई दलील ही हदीस अल्लाह जे नबी फरमायो अल्लाह अल्लाह चवण वारो जेस ताईं माण्हू मौजूद आहे क़यामत क़ाइम न थींदी। ॾिसो साईं हदीस में साबित थियो त अल्लाह जो ज़िक्र सिर्फ़ अल्लाह अल्लाह जे नाले सां बि करे सघिजे थो, लेकिन इहो इस्तदलाल बातिल आहे। ऐं बाद में अचां थो इन ॻाल्हि ते। सभ खां पहिरीं 4 वॾा अज़ीम आलिम जिन इन ॻाल्हि जो रद्द कयो आहे त अल्लाह जो ज़िक्र करण दौरान सिर्फ़ अल्लाह जो नालो वठण किथे साबित न आहे। जॾहिं बि अल्लाह जो ज़िक्र थींदो उहो को कलेमो हूंदो बा माना। अल्लाहु अकबर आहे, अल्हम्दुलिल्लाह आहे, सुभान अल्लाह आहे, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह आहे, ला इलाहा इल्लल्लाह है। माना हिकु कलेमो हूंदो जंहिंसां माण्हू अल्लाह जो ज़िक्र कंदो। सिर्फ़ अल्लाह अल्लाह चवण अल्लाह जे नबी खां किथे ज़िक्र जो इहो तरीक़ो मनकूल न आहे। 4 वॾा आलिम शेखुल इस्लाम इमाम इब्न तैमिया मजमूल फतावा जे अंदर, नवाब सिद्दीक़ हसन खान अद्दीनुल खालिस जे अंदर ऐं दौर हाज़िर जो हिकिड़ो वॾो मुहक़िक़ शेख शोएब अल अर्नऊत जे मुस्नद अहमद ते तहक़ीक़ कई आहे, उनजो हवालो। ऐं चौथों हवालो सऊदी अरब जो जयद आलमी सलफ़ी आलिम बकर बिन अब्दुल्ला अबू ज़ैद रहमहुल्लाह, उनजो किताब मौजम अल मनाही लफ्ज़िया। 4 हवाला 4 वॾनि आलिमनि चयो आहे त अल्लाह जो नाले जो ख़ाली ज़िक्र करण साबित न आहे, बिदअत आहे। जॾहिं बि अल्लाह जो ज़िक्र थींदो कलेमो हूंदो, सिर्फ़ अल्लाह अल्लाह न। ऐं जेका हदीस हाणे मूं पेश कई जंहिंमें सूफ़ी हज़रात दलील वठनि था, ॾिसो उन जी तरदीद या उन चइजे त उन जी तफ़सील जेके चइजे मुस्नद अहमद जी हदीस में मौजूद आहे। इन्नल हदीस युफ़स्सिरु बाज़ु बाज़ा, हिकिड़ी हदीस ॿी हदीस जी तफ़सीर करे थी। पाण सगोरा फरमाइनि था ला तक़ूमु साअतु हत्ता युक़ाल फिल अर्ज़ि ला इलाहा इल्लल्लाह। ही मुस्नद अहमद जी सही सनद सां हदीस आहे त तेस ताईं क़यामत क़ाइम न थींदी जेस ताईं धरती ते हिकु माण्हू बि ला इलाहा इल्लल्लाह चवण वारो मौजूद। मालूम थियो हिते अल्लाह जे लफ़्ज़ मां मुराद ला इलाहा इल्लल्लाह आहे। अल्लाह खां सवाइ को हक़ीक़ी माबूद न आहे। जेस ताईं इंसान मुवहद मौजूद हूंदा क़यामत क़ाइम न थींदी। ऐं जॾहिं तौहीद परस्त इंसान गुज़ारे वेंदा क़यामत क़ाइम थींदी। ऐं ख़बर अथो त क़ाइम केते थींदी, इंतहाई अहम हदीस आहे। ऐं हिन दौर जा मुसलमान ख़बरदार थी वञनि। ख़ासि तौर ते जेका हदीस हाणे आउं पेश करण वारो आहियां, इब्न हिब्बान जी सही सनद सां पाण सगुरा फरमाइनि था ला तक़ूमु साअतु इल्ला अला शिरारिल ख़ल्क़। कायम थींदी क़यामत उन्हनि माण्हुनि ते जेके मख़लूक में बदतरीन हूंदा। पर निशानी कहिड़ी? मुसलमानों गौर सां ॿुधो, ही मुंहिंजा अल्फाज़ न आहिनि, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अल्फाज़ आहिनि। वमन यत्तखिज़ुल क़ुबूर मसाजिद, जेके कब्रनि खे सजदे जी जाइ बनाईंदा उन्हनि ते क़यामत क़ाइम थी। अॼु वही फ़ैसिलो करियो, बिल्कुलु गैर जानिबदार न्यूट्रल थी। दुनिया में हिन वक़्तु सभ खां ज़्यादा कब्रनि जा पुजारी केर आहिनि? यहूदी न,
ईसाई न, हिंदू न। इंदौर जे अंदर कब्रनि जा वध में वध पुजारी नाम निहाद मुसलमान है। आहे को शक? कहिड़ो मुसलमान मुल्क आहे जंहिंजे अंदर दरगाहूं न हुजनि? अमेरिका में दरगाहूं कोन्हनि, बर्तानिया में दरगाहूं कोन्हनि। हिंदू बुतनि जो पुजारी आहे, यहूदी बि उन्हनि जे मुल्कनि में दरगाहूं कोन्हनि। सब खां ज्यादा दरगाहूं ऐं कब्रनि ते सजदा करण वारा हिन दौर जा मुसलमान आहिनि। अल्लाह जो नबी छा थो चवे? जेके कब्रनि खे सजदे जी जाइ बनाईंदा उन्हनि ते क़यामत करकी पवंदी। अल्लाह जी मखलूक में बदतरीन हूंदा। अल्लाह जा बानो पंहिंजो पाण खे मुसलमान चवराइण वारो सोचियो, मुसलमान ऐं कब्रनि जो पुजारी हुजे, ये मुतज़ाद शयूं आहिनि, कॉन्ट्राडिक्टरी है, मुतज़ाद आहिनि। कॾहिं मुसलमान कब्रनि जो पुजारी नथो थी सघे। अल्लाह अकबर। अल्लाह ताला ई दुनिया कायम कई आहे तौहीद जे लाइ। तौहीद ख़त्म, दुनिया ख़त्म। ऐं दोस्तो, जॾहिं इंसान तौहीद ते पक्को पुख्तो थी वञे, उनखे समरात दुनिया में भी मिलंदा आहिनि, आख़िरत में मिलंदा आहिनि, नतीजा निकिरंदा आहिनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, जॾहिं माण्हू अक़ीद तौहीद में पक्को ऐं पुख्तो थी वञे, उनजी दिलि मञा अल्लाह खां सवाइ ॿियनि जा ख़ौफ़ निकिरी वेंदा आहिनि। हू जुरतमंद थी वेंदो आहे, बहादुर थी वेंदो आहे, दिलि में डप नाहे रहंदो। छो त क़ुरान जी आयत पढ़ंदो आहे, फला तख्शवुन्नास वख्शव, तव्हां माण्हुनि खां न ॾिजो, वख्शवनी मूंखां ॾिजो, व इय्याय फत्तकून मूंखां ॾिजो। पूरे क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह के हिक जाइ ते माण्हुनि खां ॾिजण जो हुकुम ॾिनो आहे। पूरो क़ुरान तव्हीं पढ़ो, अल्लाह किथे कोन चयो आहे त माण्हुनि खां ॾिजो, हर जाइ ते इहा ई ॻाल्हि आहे त मूंखां ॾिजो। मोमिन जॾहिं तौहीद में पक्को ऐं पुख्तो थींदो आहे, अल्लाह जो ख़ौफ़ त अची वेंदो आहे, ॿियनि जा ख़ौफ़ निकिरी वेंदा आहिनि। ऐं केतिरा मिसाल आहिनि। अल्लाह अकबर। तव्हां ॾिसो, मुसलमान शुरूआती दौर जे अंदरि फतह करे विया ईरान खे, शाम खे, मिस्र खे, स्पेन ताईं पहुता, समरकंद बुखारा खे क्रॉस करे विया, चाइना जी सरहद ताईं पहुता। सबब छा हो? ख़ुसूसन सहाबा जो दौर, अल बिदाया व निहाया। हाफिज़ बिन कसीर रहमहुल्लाह तारीख़ जो किताब तरतीब ॾिनो आहे त हिकु सहाबी घोड़े ते सुवार, रुस्तम जेको ईरान जो सिपह सालार आहे, उनजे दरबार में दाख़िल थी वियो। दरबार में पाण वेठल आहे तख़्त ते, ऐं दरबारी बीठल आहिनि। हिकु सहाबी जी जुरत ॾिसो, छा थो करे? घोड़े तां लहे थो ऐं घोड़े खे छा थो करे कि क़ीमती विहाणो जेको तकियो हूंदो आहे तंहिं में ॿधे थो। बाद में छा थो करे? नेज़ो पंहिंजे हथ में अथसि, उन नेज़े खे मोह जेको आहे, चुंब जेका आहे, उनखे क़ीमती गाली जेॾां करे थो। सहाबा नफ़्सियात जा बि माहिर हुआ। दीन इस्लाम नफ़्सियात जी बि असांखे ॼाण ॾिनी आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर जी तालीमात खे ॾिसो, पाण केतिरा नफ़्सियात जा माहिर हुआ। अल्लाह अकबर। पाण सगुरा फरमाइनि था, जेकॾहिं तव्हां रस्तो वठी वञो पिया, अहले किताब जेको माण्हू पोयां अचे पियो, त विच रस्तो न छॾियो, उनखे मजबूर करियो त साइड वठे। इहो नफ़्सियाती दबाव आहे। उनखे मजबूर करियो साइड जो रस्तो वठे, पासे वारो वठे, विच वठी तव्हां हलो। अल्लाह अकबर। तव्हां ॾिसो, पाण मक्को फतह कनि था, जॾहिं साद बिन उबादा रज़ी अल्लाह अनो इहो नारो हयो, अॼोको ॾींहुं क़त्ल ऐं ग़ारत जो ॾींहुं आहे, पाण सगुरनि झंडो वठी छॾियो। पाण फरमाईंदा, अॼोको ॾींहुं रहमत जो ॾींहुं आहे, माफ़ी जो ॾींहुं आहे। हाणे हिकिड़े माण्हू खां झंडो वरितो वञे, झटको लॻंदो या न? पर पाण सगुरा ॾिसो केतिरा हकीम, केॾी नफ़्सियात जी महारत। झंडो खणी पुट कैस जे हवाले कनि था त तूं खण। जेकॾहिं तव्हां खां का शइ खसिजी वञे, तव्हांजे पुट खे मिली वञे, नाराज़ थींदो?
कॾहिं नाराज़गी कोन थी। या अल्लाह जे नबी जी नफ़्सियात जी महारत। सहाबा ॾिसो हिकिड़ो मेंटल प्रेशर विझण जे लाइ साइकोलॉजिकल पंहिंजो नेज़े जो मोह हेठि थो करे ऐं अॻिते वधे थो रुस्तम ॾांहुं। शेख इब्न कसीर रहमुल्लाह लिखे थो उन नेज़े जी जेका मोह आहे चुहंब आहे सा उन क़ीमती ग़ालीचे खे चीरींदी वञे। रुस्तम ते दबाव पियो या न? हिकिड़ो सहाबी जुरत ॾिसो, सॼी दरबार भरियल आहे कुफार सां, साम्हूं वठी जॾहिं बीठो रुस्तम पुछियो कहिड़े मक़सद सां तव्हीं मुसलमान दाख़िल थिया ईरान में? जी अल्लाह हुब्तसना लिनुखरिज मन शाअ मिन इबादतिल इबाद इला इबादतिल्लाह व मिन ज़ीक़िद दुनिया इला सातिहा व मिन जौरिल अदयान इला अदलिल इस्लाम। रुस्तम असांखे अल्लाह मोकिलियो आहे, ईअं कोन आया आहियूं। छाजे लाइ मोकिलियो आहे? त माण्हुनि खे माण्हुनि जी ग़ुलामी मां कढी अल्लाह जी ग़ुलामी में आणियो, दुनिया जी तंगी मां कढी इस्लाम जी कुशादगी में आणियो, दुनिया जे मज़हब जे अंदरि जेके ज़ुल्म आहिनि उन्हनि मज़ा उन्हनि खे कढी इस्लाम जे इंसाफ़ वारे निज़ाम जे तहत आणियो। हीअ हिकु सहाबी एॾी जुरत किथां आई? किथां आई आहे जुरत? अल्लाह जी तौहीद जे करे। तव्हां ॾिसो सैयदना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु हमलो करे थो हीरा जे शहर ते। अल बिदाया वन निहाया हाफ़िज़ बिन कसीर रहमुल्लाह लिखे थो मुसलमान जॾहिं कंहिं ते हमलो कंदा हुआ टे ॻाल्हियूं पेश कंदा हुआ। पहिरियों शर्त मुसलमान थी वञो तव्हीं असांजा भाइर आहियो। जेके माण्हू चवनि था त मुसलमाननि जी फ़ौज कशी हमेशह इक़्तिदार जे लाइ हुई, उन्हनि जे लाइ जवाब आहे ज़मीन जे लाइ न। अवी जेके माना हुक्मरान थींदा तव्हांजे कंट्रोल में रहंदी, तव्हीं असांजा मुसलमान भाइर थी वेंदा ॼा। पर जेकॾहिं मुसलमान नथा थियो त ॿियो शर्त कहिड़ो आहे? तव्हांखे जिज़ियो ॾियणो पवंदो, टैक्स। ऐं जिज़ियो अदा नथा करियो, ॿई शर्त क़बूल कोन था करियो, फ़इन अबैतुम फ़क़द अतैतुकुम बिअक़वामिन हुम आरसु अलल मौत मिनकुम अलल हयात। अल्लाहु अकबर, छा लफ़्ज़ है! त मूं पाण सां गॾु हीरा वारो अहिड़ा माण्हू आंदा आहिनि जेके मौत सां एतिरी मोहबत कनि था जेतिरी तव्हां ज़िंदगी सां मोहबत कयो। मूंखे ॿुधायो जेके माण्हू मौत सां मोहबत कनि उनखे दुनिया जी का ताक़त शिकस्त ॾेई सघे थी? ही बहादुरी छाजे करे आई? अल्लाह जी तौहीद जे करे। ऐं माफ़ कजो, हक़ मूंखे बयानु करणो आहे। जॾहिं असां नारा ग़ैरुल्लाह जा हया न, जंग जे मैदान में ग़ैरुल्लाह जा नारा हया, असांजे दिलनि में ग़ैरुल्लाह जो ख़ौफ़ अची। अरे जुरतमंदी आहे कोन्हे? वरना मुग़िद इंसान हुजे ऐं कंहिंखां डिॼी वञे काफ़िर खां, सुवाल ई पैदा नथो थिए। इहो ख़ौफ़ इन जे लाइ दाख़िल थियो आहे असांजे दिलि जे अंदरि तौहीद बारी ताला कोन रही आहे। जॾहिं ग़ैरुल्लाह जा नारा लॻनि, छा रब्बुल आलमीन मदद कंदो? छा अल्लाह जी मदद थींदी? मोमिन हिकिड़ो नारो हणंदा हुआ, अल्लाहु अकबर। हदीसनि जा किताब खणो, तारीख़ जा किताब खणो, सहाबा किराम जंग जे मैदान में अल्लाहु अकबर खां सवाइ को नारो कोन आयो आहे। ही जुरतमंदी छाजी करे? अल्लाह जी तौहीद जे करे। जॾहिं तौहीद में माण्हू पको पुख्तो थी वेंदो आहे, यादि रखो माण्हुनि जे दिलि मज़ा ॿियनि जो ख़ौफ़ निकिरी वेंदो आहे, पर अल्लाह जो ख़ौफ़ अची वेंदो आहे। ॿियनि जा ख़ौफ़ निकिरी वेंदा, अल्लाह जो ख़ौफ़ अची वेंदो। ॾिसो असांजा सलाफ जेके तौहीद में पका ऐं पुख्ता हुआ, केतिरे क़दर अल्लाह खां ॾिजंदा हुआ। मिसाल ॾींदो हलां, उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह ताबई आहे न, ताबई अज़ीम इंसान आहे, वॾो नेक ख़लीफ़ो थी गुज़रियो आहे। शुरूआती दौर में इब्न कसीर रहमुल्लाह लिखे थो एतिरो दीनदार कोन, हिकिड़े वाक़े ज़िंदगी में तब्दीली आंदी। ऐं चवंदो आहियां इंसान जो ज़मीर बेदार हुजे, हिकिड़ो वाक़ियो हिकिड़ो जुमिलो तव्हांखे सुधारे सघे थो। जेकॾहिं ज़मीर मुर्दा थी वञे, सॼी ज़िंदगी तक़रीरूं ॿुधंदा रहो, को फ़र्क़ु कोन पवंदो, को फ़र्क़ु कोन पवंदो। हिकिड़ो ॿियो मिसाल ॾींदो हलां, मौक़ो मिलियो आहे, अल इसाबा खोले ॾिसो। अल्लाह जे प्यारे पैगंबर जी ज़िंदगी में आख़िरी जेको माना कबीलो मुसलमान थियो बनु सकीफ़,
अल्लाह की कुदरत जॾहिं पाण सुगरा वफ़ात कनि था, इन ई कबीले सब खां पहिरीं मुर्तद थियण जो इरादो कयो। सब खां आख़िर में मुसलमान थिया ऐं सब खां पहिरीं मुर्तद थियण जो इरादो करण लॻा। ख़बर पई उस्मान बिन अबिल आस खे रज़ी अल्लाह अन्हु, उन ई कबीले जो माण्हू आहे। छा थो करे, सभिनी बनु सकीफ़ वारनि खे हिकिड़े मैदान में गॾु करे थो, जमा करे थो। जॾहिं जमा थी विया, हिकिड़ो जुमिलो चए, कुंतुम आखिर अन्नास इस्लामन फला तकूलू अव्वलहुम इर्तिदादन। ऐं बनु सकीफ़, तव्हां सब खां आख़िर में इस्लाम क़बूल कयो, हाणे सब खां पहिरीं इस्लाम खे छॾण वारा न थियो। अल्लाहु अकबर। हाफिज़ बिन हजर रहमहुल्लाह लिखे थो, इन हिकिड़े जुमिले जे करे बनु सकीफ़ मुर्तद थियण जो इरादो मुल्तवी करे छॾियो। हिकिड़े जुमिले जे करे ज़मीर जे कॾहिं बेदार आहे, हिकिड़ो जुमिलो तव्हांखे सुधारे सघे थो, हिकिड़ो वाक़ियो तव्हांजे अंदरि तब्दीली आणे सघे थो। बल्कि ॿुधाईंदो हलां, कॾहिं हदीसनि जा किताब तो खोलियो, सुनन नबी दाऊद, सुनन नसाई, अल्लाह जो प्यारो पैगंबर मक्को फतह करे थो, ऑर्डर जारी कनि था, 4 माण्हू अहिड़ा आहिनि बैतुल्लाह जे पर्दनि खे चिंबड़ी पवनि, उन्हनि खे क़त्ल करणो आहे। उन्हनि में हिकिड़ो माण्हू आहे इकरमा बिन अबी जहल, काफ़िर आहे, अबू जहल जो पुटु आहे। ख़बर पई त अल्लाह जे नबी मुंहिंजे लाइ क़त्ल जो ऑर्डर जारी कयो आहे, भॼी निकितो। हिकिड़ी ॿेड़ी वञे पई यमन, उनमें सुवार थी वियो। अल्लाह जी कुदरत, जॾहिं ॿेड़ी विच समुंड में पहुती, तूफ़ान अची वियो। तूफ़ान, साइक्लोन, सामूंडी तूफ़ान को मामूली शइ कोन्हे। अॼु बि तव्हांजे अमेरिका खे, बर्तानिया खे, चाइना खे ताक़त न आहे जो साइक्लोन, सामूंडी तूफ़ान जो रुख बदलाए सघे या उनखे रोके सघे। ये अल्लाह जी ताक़त आहे। हां नंढड़ी ॿेड़ी विच समुंड में जो तूफ़ान अची वियो। अल्लाहु अकबर। ॿेड़ी हलाइण वारो काफ़िर आहे। खोलियो सुनन नसाई, पर जुमिलो कहिड़ो चवे थो, इहो जुमिलो हिन दौर जे मुसलमाननि जे लाइ हिकिड़ो सबक़ आहे, रहनुमाई आहे। छा थो चवे, अख़लिसू फ़इन आलिहतकुम ला तुग़नी अनकुम हाउला शैया। ऐं ॿेड़ी वारो, हिते तव्हांजा ख़ुदा कम कोन ईंदा, हिकिड़े अल्लाह खे पुकारे। चवण वारो केरु आहे? ग़ैर मुस्लिम। ऐं छा मुसलमाननि जी हालत आहे? अॼु बि जेकॾहिं मुसलमान ॿेड़ी में सुवार हुजनि, तूफ़ान अचे त को नारो हणंदो, ऐं अली मुंहिंजी मदद कर, ऐं अजमेर वारा मुंहिंजी मदद कर, ऐं बगदाद वारा मुंहिंजी मदद कर। ही हिकिड़ो काफ़िर आहे। पर जुमिलो ॾिसो, ऐं ॾिसो जॾहिं इंसान सलीमुल फितरत हूंदो आहे, हिकिड़ो जुमिलो सुधारे थो। इकरमा चवे थो, मुंहिंजे दिमाग़ खे धक लॻो त इहा ई ॻाल्हि त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे थो, त हिकिड़ो अल्लाह कमु ईंदो जंहिं ॻाल्हि खां भॻो आहियां। मुंहिंजा रब अॼु मूंखे बचाए, तुंहिंजे प्यारे पैगंबर हथ ते वञी मुसलमान थींदसि। दुआ घुरे थो, अल्लाह ताला तूफ़ान जो रुख बदिलाए छॾे। अॼु अमेरिका नथो बदिलाए सघे, डायरेक्शन बदिलाइण तूफ़ान जी अल्लाह खां सवाइ कंहिंमें ताक़त न आहे। हिकिड़ो जुमिलो सुधारे वियो कंहिंखे, इकरमा खे साहिब रसूल बणिजी वियो। अल्लाह जी कुदरत ॾिसो। अबू जहल मुसलमाननि जो वॾो दुश्मन, पुटु सहाबी, किथे इब्राहिम अलैहिस्सलाम पैगंबर, पीउ जो कुसमाना काफ़िर, किथे नूह अलैहिस्सलाम पैगंबर, पुटु मुशरिक, किथे लूत अलैहिस्सलाम पैगंबर, घरवारी मुशरिक। ये मिसाल आहिनि असांजे लाइ त हिदायत सिर्फ़ रब्बुल आलमीन जे हथ में आहे, के इंसान जे हथ में कोन्हे। हाणे उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह चए थो, शुरूआती दौर में आउं एतिरो दीनदार माण्हू कोन हुअसि, हिकिड़े जुमिले मूंखे सुधारे छॾियो। उन ज़माने में ग़ुलामी जो निज़ाम हो। हिकिड़ो ग़ुलाम मूं वटि हो, हिकिड़े ॾींहुं कावड़ जी पियसि। ग़ुलाम माना वीचारो निंढनि कोन, केरु उनजो धणी आहे, केरु उनजे तरफ़ां ॻाल्हाईंदो, केरु वकालत कंदो। कावड़ जी पियसि, लठ खणी ऐं माना चाबक खणी, कोड़ो खणी, फटको खणी उनखे ज़ोर सां मारियां, मार कढी रहियो आहियां। इन दौरान ग़ुलाम हिकिड़ो जुमिलो चयो, उज़कुर लैलतन सवीहतो यौमल क़ियामह। ऐं उमर, उहा राति यादि कर जंहिंजी सुबुह क़यामत ॾींहुं क़ाइमु थींदो। उमर तोखे हिसाब ॾियणो पवंदो, तूं बेगुनाह माण्हू खे मारी पियो, मिस्कीन खे मारी पियो, हिसाब तोखे ॾियणो पवंदो। उमर बिन अब्दुल अज़ीज़ चवे थो, मुंहिंजो बदन रफड़ लॻो, ॾकण लॻो। अल्लाह जो ख़ौफ़ ॾिसो, लठ त मुंहिंजा किरी पई,
ओरी माल ऐलान कयमि अॼु खां पोइ तूं आज़ाद आहीं। इन हिकिड़े वाक़े उमर बिन अब्दुल अज़ीज़ खे किथे पहुचाई? कि अल्लाह जो ख़ौफ़ आहे। केतिरा असांजा सलाफ उन जे दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो हो। तव्हां ॾिसो इमाम औज़ाई रहमतुल्लाह अलैह ॿी सदी जो मुहद्दिस आहे, अज़ीम मुहद्दिस। अल बिदाया व निहाया जो हवालो। घर वारी वेठल आहे पंहिंजे घर में, इमाम साहब जी पाड़े जी औरत मिलण आई, अची वेठी हिकिड़े तॾे ते, सिंधी में जेके पाण चवंदा आहियूं तॾो, चटाई उन ते अची वेठी, हथ लॻो, आलाण महसूस थी। छा थी चवे? अदी मूंखे लॻे थो इमाम साहब जे मुसल्ले ते को नंढड़ो ॿार पेशाब करे चुको आहे। लअल सबीय बाल हा हुना, हिते के नंढड़े ॿार पेशाब कयो आहे। चई अदी न, इहो पेशाब कोन्हे, हाज़ा असरो दुमू शेख मिन बुकाई फी सुजूदी हा कदा युस्बिउ कुल यौमिन। ही पेशाब कोन्हे। इमाम साहब रोज़ जॾहिं राति जो तहज्जुद नमाज़ पढ़ंदो आहे, एतिरो अल्लाह जे आॾो रोअंदो आहे जो मुसलो पुसी वियो। हीअ अल्लाह जो ख़ौफ़ तव्हां ॾिसो न। जॾहिं दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ आयो, ग़ैरनि जो ख़ौफ़ निकिरी वियो। ऐं तौहीद जो सभ खां वॾो सबक़ इहो आहे, मोमिन अल्लाह खां सवाइ कंहिंखां ॾिजंदो न। तव्हां ॾिसो अल्लाह जो प्यारो पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह साहब सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु चवे थो, जॾहिं कुफ़ार सां जंग ॼमंदी हुई, जॾहिं तमाम उरूज ते पहुचंदी हुई, मुस्नद अहमद जा लफ़्ज़ आहिनि, दुश्मन खे सभ खां ज़्यादा क़रीब केरु हूंदो? अल्लाह जो प्यारो पैगम्बर। बल्कि अली मुर्तज़ा चवे थो, असीं अल्लाह जे नबी जी आॾ वठंदा हुआसीं, असीं पैगम्बर जी आॾ वठंदा हुआसीं। दुश्मन के ज्यादा करीब अल्लाह जो आखिरी नबी हूंदो, छो त पाण तौहीद में भी सब खां अज़ीम मकाम ते आहे, तौहीद में भी सब खां पक्का ऐं पुख्ता, त बहादुर भी सब खां ज्यादा। अली मुर्तज़ा जहिड़ो साहबी चवे थो, असीं सदन आॾ वठंदा हुआसीं दुश्मन खां बचण जे लाइ। अल्लाह अकबर। दोस्तो, इहो तौहीद जो समरात मां हिकिड़ो समर आहे। उन खां पोइ जॾहिं इंसान तौहीद में पक्को पुख्तो थी वेंदो आहे, उनजो अल्लाह ते तवक्कुल अॻे खां वधी वेंदो आहे, भरवसो तमामु घणो अल्लाह ते थी वेंदो आहे। अॼु पाण जो आहे थोरी थोरी ॻाल्हि ते मायूस थियूं था। केतिरा असांजा मुस्लमान भाइर आहिनि जेके ख़ुदकुशियूं कनि था, केतिरा मुस्लमान भाइर आहिनि जेके पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे हथनि सां ख़तमु कनि था। अल्लाह ते तवक्कुल हुजे, माण्हू कॾहिं मायूस कोन थींदो। मुंहिंजो जुमिलो यादि रखो, कॾहिं मायूस न थींदो। ऐं मौत साम्हूं हुजे, भले मौत साम्हूं हुजे, मोमिन मायूस न थींदो। ॿ मिसाल ॾियां थो। अल्लाहु अकबर। खोलियो क़ुरान मजीद। मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल खे वठी मिस्र खां निकितो आहे, फिरौन खां आज़ादी ॾियारे थो। फिरौन खे ख़बर पइजी वई त मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल खे वठी निकिरी चुको आहे। जिन खां बेगार वठंदो हो उनखे छॾे कीअं ॾे? पोयां ताक़ुब में लॻो पंहिंजो लश्कर वठी। अल्लाहु अकबर। खोलियो क़ुरान मजीद। हिकु अहिड़ी जाइ ते पहुतो मूसा अलैहिस्सलाम ऐं लश्कर जो अॻियां दरिया अची वियो, ऐं पोयां ॾिसनि त फिरौन जो लश्कर अचे पियो, पोयां फिरौन जो लश्कर, अॻियां दरिया। अल्लाहु अकबर। हाणे जेके साथी हुआ न गॾु, उन मक़ाम ते त कोन हुआ न जेको मक़ाम मूसा अलैहिस्सलाम जो हो। वकाल असहाब मूसा इन्ना लमुदरकून। मूसा अलैहिस्सलाम साथियुनि चयो, मूसा पकड़दी पियासूं, पकड़दी पियासूं, अॻियां दरिया आहे, पोयां फिरौन जो लश्कर आहे, जेकॾहिं बीहूं था हो पइजी वेंदा, अॻिते वधूं था ॿुॾी मरंदासीं। हाणे पैगम्बर जो जवाबु ॾिसो। पैगम्बर जो अल्लाह ते सभ खां ज़्यादा तवक्कुल हूंदो, अल्लाह जे बाननि वञा। चए थो कल्ला, लफ़्ज़नि जे अंदरि ॾिसो ज़ोर केतिरो आहे। हरगिज़ न, नेवर, कॾहिं कोन थींदो, इम्पॉसिबल, कॾहिं इहा शइ कोन्हे थींदी। इन मां रब्बी सयहदीन, मुंहिंजो परवरदिगार मूंसां गॾु आहे, मूंखे जल्दी रस्तो ॾेखारे। अल्लाहु अकबर। मौलाना सुलेमान मंसूर पुरी रहमतुल्लाह अलैह अहल हदीस आलिम हुयो हिंदुस्तान जो, उहो चवे थो इन लफ़्ज़नि ते बि गौर करियो, हिकमत कहिड़ी आहे। इन मां रब्बी, मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे। मूसा अलैहिस्सलाम ईअं कोन चयो त असां सां गॾु आहे, छा चयई? मूसां गॾु आहे, छो त मूसा अलैहिस्सलाम उन मक़ाम ते पहुतो। पर जॾहिं वारो आयो अबू बकर सिद्दीक़ जो,
ला तहज़न इन्नल्लाह माना, अबू बकर कम न कर, अल्लाह सां गॾु आहे। अल्लाह जे नबी अबू बकर के पाण सां गॾु कयो। इहो अबू बकर जो शान आहे। अल्लाह जे नबी चयो त अल्लाह मूंसां गॾु आहे? न, अल्लाह असां सां गॾु आहे। अबू बकर के पाण सां गॾु कनि था। हुते हज़ारे लखे बनी इसराइल आहिनि, पर मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे शामिल कोन थो करे। इन्नमा या रब्बी सयादीन, मुंहिंजो परवरदिगार मूंसां गॾु आहे। अल्लाह अकबर, अल्लाह ते तवक्कुल तो ॾिसो। साम्हूं मौत आहे, साम्हूं मौत आहे, लश्कर अचे पियो, होॾां पाणी आहे। अल्लाह हुकुम कयो, लठ हणे थो दरिया ते, दरिया ॿिनि हिसनि में विराइजी, ॿिन्ही पासे ॼण त जबल हुजनि, पाणी मथे चढ़ंदो वियो, विचां रस्तो ठही वियो। मूसा अलैहिस्सलाम साथी पार थी विया, अञा रस्तो ठहियो पियो आहे। जॾहिं फिरौन लश्कर अची पए थो, हुननि ॾिठो इहो रस्तो असांजे लाइ बि ठहियो पियो आहे। जॾहिं विच दरिया जे पए था, अल्लाह हुकुम कयो, हाणे पाण में मिली। फिरौन गर्क थी वियो, ॿुॾी मरी वियो पंहिंजे लश्कर सां। ॾिसो, अल्लाह मूसा अलैहिस्सलाम जी मदद कई आहे न। अल्लाह ते तवक्कुल ॾिसो, भरोसो ॾिसो। ऐं ॿियो मिसाल अल्लाह जे आख़िरी प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सां पाण मके खां हिजरत कनि था मदीने। सही बुखारी जी हदीस आहे। कुफ़ार मक्का ऐलान कयो, जेको माण्हू मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़िंदा या मुर्दा हालत में आणींदो, उनखे 100 उठ इनाम में ॾिना वेंदा। तलाश में निकिरी वयूं टोलियूं, माण्हुनि जो इनाम असांखे मिली। 100 उठ का मामूली ॻाल्हि कोन हुई। पाण सगोर अबू बकर सिद्दीक़ सां गॾु अचनि था, गार जे अंदरि गार सौर में पनाह वठनि था। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, पूरे क़ुरान में सिर्फ़ु हिकिड़े सहाबी जो नालो आयो आहे, ज़ैद। सूरह अहज़ाब जे अंदरि सिर्फ़ु हिकु सहाबी जो, ऐं ॿियो सहाबी जंहिंजो नालो कोन आयो आहे, पर उनजो लक़ब आहे सानिय सनैन इज़ हुमा फिल गार। जॾहिं ॿिए सां गॾु ॿियो ॿई ॼणा गार में हुआ। हिते मुराद केरु आहे? सभु मुफ़सिर हता के शियन जा मुफ़सिर उहे चवनि था अबू बकर सिद्दीक़। अल्लाह अकबर, ॿिए सां गॾु ॿियो ॿई ॼणा गार में हुआ। सही बुखारी हदीस आहे, पाण सुगुरा अंदरि मौजूद आहिनि। तेसि ताईं हिकिड़ी टोली अची मथां बीठी, गार हेठो, मोहन जो मथे। अबू बकर सिद्दीक़ खे ॻणती थी, पंहिंजे बारे में न, अल्लाह जे नबी जे बारे में। के माण्हू चवंदा आहिनि अबू बकर डिॼी वियो। कुर्बान वञे माण्हू रब्बुल आलमीन जे कलाम तां। कलामुल्लाह जी वसत ॾिसो, बलागत ॾिसो। अल्लाह ताला ला तहज़न, अबू बकर गम न कर। ला तख़फ कोन्हे, अबू बकर डिॼ न, अबू बकर गम न कर, अल्लाह असां सां गॾु आहे। जॾहिं अबू बकर सिद्दीक़ जो अल्लाह जा नबी ही मथे बीठा आहिनि, हेठि निहारींदा पेरनि ॾांहुं पाण खे ॾिसी वठंदा। पाण छा था, या अबा बकर मा ज़न्नुक बिस्नैन अल्लाहु सालिसुहुमा। अबू बकर, उन ॿिनि माण्हुनि जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे जंहिंसां क्यों ख़ुदि अल्लाह हुजे? अल्लाह पाण सां गॾु आहे, ॾिसी कोन सघंदा। शेख अलबानी सयाह जे अंदरि रिवायत आंदी आहे, अल्लाह मलाइक मोकिलिया, उन्हनि पंहिंजा पर ॾेई छॾिया, उन्हनि जा पर विच में अची वञा। दुश्मन पाण में बहस मुबाहिसा कंदा अॻिते रवाना थी चुका, लेकिन अल्लाह जे प्यारे पैगंबर खे सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे नुक़सान पहुचाए कोन सघिया। पर अल्लाह जे प्यारे पैगंबर जो तवक्कुल ॾिसो, अल्लाह ते भरोसो ॾिसो। तौहीद जो वॾो सबक़ आहे। अॼु मुसलमान जेकॾहिं तवक्कुल कनि अल्लाह ते, दरगाह जूं ठुकरूं खाईंदा। बीमारी लॻी वई, इंसान आहे, बीमारी बि लॻंदी, माली परेशानी अची वई, औलाद नथो थिए, सभु शयूं दुनिया में थियनि थियूं, ज़हनी परेशानियूं अची वञनि थियूं। जेकॾहिं अल्लाह ते भरोसो करे मायूस थींदो, छा मायूसी उन क़रीब ईंदी जंहिंजो अल्लाह ते तवक्कुल ऐं भरोसो हुजे ऐं अल्लाह पंहिंजे बाननि जी मदद करे थो। जॾहिं बानू अल्लाह ते कामिल तवक्कुल करे, भरोसो करे, क़ुरान हदीस भरिया पिया आहिनि। उन खां पोइ दोस्तो, तौहीद बारी ताला जो हिकिड़ो समर इहो बि आहे त इंसान जे अंदरि न्याज़मंदी पैदा थींदी, निवड़त पैदा थींदी आहे, तवाज़ो पैदा थींदो आहे। ॾिसो हिकिड़ो फ़र्क़ु ॿुधाईंदो हलां, हिते तौहीद जो ऐं सूफ़ियत जो फ़र्क़ु आहे। सूफ़ियत जो अक़ीदो आहे वहदतुल वजूद, जंहिंजी माना छा आहे त हर शइ जेका दुनिया में नज़र अचे पई हक़ीक़त में ख़ुदा आहे।
वजूद हिकिड़ो ई आहे। वहदतुल वजूद जी माना वजूद हिकिड़ो ई आहे। ही मखलूक जो वजूद जेको सो एतबारी आहे, इहो वजूद न आहे, वजूद हिकिड़ो ई आहे। नऊज़ बिल्लाह हिकिड़ो ई वजूद आहे, अल्लाह जो ॿियो कंहिंजो वजूद कोन्हे। हालांकि जाहिलाना अक़ीदो, कुफ्र अक़ीदो, जेकॾहिं ॿिए जो वजूद न आहे त पोइ हिसाब किताब छाजो, पोइ जन्नत जहन्नम छाजे लाइ, पोइ सदा ऐं जज़ा छाजे लाइ, पोइ पैगंबर छो आया, पोइ शिरक जो रद्द छो थियो, पोइ पुतन जो रद्द छो थियो। जेकॾहिं सिर्फ़ु हिकिड़ी शइ आहे पोइ रद्द पैगंबरनि छो कयो। हाणे वहदतुल वजूद जेको सूफ़ी आहे न, उहो छा चवंदो आहे, अनल हक़, ऐं ख़ुदि अल्लाह आहियां, ऐं ख़ुदि हक़ आहियां। तव्हां रुगो सिंधी ऐं जेके सिराइकी शाइरी खे पढ़ी ॾिसो, केॾो वहदतुल वजूद जो कुफ्र अक़ीदो इन्हनि शाइरनि बयानु कयो आहे। पुनः पुनः पई करियां, पुनः ऐं पाण नऊज़ बिल्लाह अल्लाह आहियां, ही शाइरनि चयो आहे। हाणे ॾिसो वहदतुल वजूद जो अक़ीदो तव्हां में तकब्बुर पैदा करे थो, त वॾो आहियां, ख़ुदि ख़ुदा आहियां। पर तौहीद बारी ताला, अल्लाह अकबर, ऐं अल्लाह जो बानू आहियां, ऐं अल्लाह जो बानू आहियां, ऐं नऊज़ बिल्लाह ख़ुदा कोन आहियां, अल्लाह जो बानू आहियां। ऐं बानू लफ़्ज़ निकितो किथां आहे, अब्दुन, जेके पाण अरबी में चवंदा आहिनि तरीक़ुन मुअब्बदुन, बैरुन मुअब्बदुन। तफ़सीर बिन कसीर खोले ॾिसो, तरीक़ुन मुअब्बदुन उहो रस्तो जिते माण्हू हली हली उनखे लताड़े छॾी। बराड़ी में तव्हां रस्ता ॾिठा आहिनि जिते माण्हू घणो हलंदा आहिनि, उहो लताड़जी वेंदो आहे। माना मोमिन पंहिंजो पाण खे रब जे साम्हूं किराए छॾे। बैरुन मुअब्बदुन उहो उठ जंहिंमें अड़ी न हुजे, शरीर न हुजे, मुती ऐं फरमान बरदार हुजे। त मोमिन बि जेको अब्द आहे अल्लाह जो, उहो अल्लाह जो फरमान बरदार हुजे, उन जे अंदरि इताअत जो जज़्बो हुजे, उन में तकब्बुर न हुजे, उन में वॾाई न हुजे। ऐं ॾिसो अल्लाह जो प्यारो पैगंबर अल्लाह जे बाननि में सभ खां अज़ीम तरीन मक़ाम ते, अना सय्यदु वलद आदम यौमल क़ियामा, औलाद आदम जो सरदार हूंदुसि, इमामुल अंबिया। पर करे ॾिसो त सही सीरत केॾा सादा हुआ। ऐं चवंदो आहियां अॼु के नंढड़े पीर साहिब खे वञी ॾिसो न, नंढड़ो पीर जहिड़ो तेरो, जंहिंजा सभ मुरीद मसूदा, मुरीद पेरनि ते हूंदा, पाणो मथे चढ़ियो वेठो हूंदो, हथ ॿधी बीठा हूंदा, हथ ॿधी बीठा हूंदा, पेरनि ते सजदा कनि पिया। वञी ॾिसो सोशल मीडिया ते, जहिड़ो तेरो पीर, तुंहिंजा ये किरोड़े पीर गॾिजी वञनि, मोहम्मद रसूलुल्लाह जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। पर छा संदन अज़मत सही बुखारी खोले ॾिसो, जॾहिं नओं माण्हू ईंदो हो चवंदो अय्युकुम मोहम्मद, अवां में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु आहे। अल्लाह अकबर। ऐं चवंदो आहियां जेकॾहिं अल्लाह जो नबी मथे वेठल हुजे हा, माण्हू हथ ॿधी बीठा हुजनि हा, पेरनि ते किरल हुजनि हा, त अचण वारो सुवाल करे हा, ख़बर नथी पए त अल्लाह जो नबी केरु आहे। एतिरा सादा इंसान, साहबा इशारो कंदा हुआ, हीअ अल्लाह जो नबी। अल्लाह अकबर। ऐं केतिरी सादगी साहबा चवनि था, पाण सॻो राह गॾह ते बि सवारी करे चुका, गॾह ते बि अल्लाह जो नबी सवारी कई। अॼु पाण त शर्मसार था थियूं न, पाण फिकाई महसूस थी थिए। अल्लाह अकबर। तव्हांजे मुल्क में आहे, ॿिए पासे कोन्हे। अमेरिका जे अंदरि सदर रोनाल्ड रेगन जॾहिं इलेक्शन विड़ी हुई, उनजो इंतखाबी निशान बि गॾह हो। ऐं जेतिरो जानवर इहो कमु अचे थो न हिन दौर जे अंदरि, अहिड़ो को जानवर ॿियो ॾेखारे आहे। असांजो हिकिड़ो मौलवी साहिबु हूंदो, मौलाना अब्दुल गुज़ारे चुको, उहो चवंदो, हिकिड़ो मिसाल ॾेई त कंहिंखे चओ शींहं जो पुटु त ख़ुशि थी वेंदो आहे जानवर, पर चओ गॾह जो पुटु त विड़ी पवंदो आहे बि जानवर। की हालांकि शींहं जे पुठी ते 40 मण रखो, खणी त ख़बर पवेसि, गॾह खणी वेंदो, गॾह खणी वेंदो, शींहं कोन खणी सघंदो। लखे किरोड़े रुपया असांजी क़ौम कमाए पई उन जानवर मज़ा, ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सवारी कई। अल्लाह अकबर। केॾी सादगी। वकान यहलबु शातहु, बकरी जो खीर ॾुअंदा हुआ। अल्लाह अकबर। केॾी सादगी आहे। इमामुल अंबिया बकरी जो खीर पियो ॾे। हता कि तव्हां ॾिसो हिकु हदीस मुस्नद अहमद जे अंदरि पाण सगुरा वेठा आहिनि, हिकिड़ी औरत आई ऐं अची अल्लाह जे नबी जे साम्हूं वेठी, ही ॾकण लॻी। अल्लाह अकबर। अॼु पाण मज़ा काफ़ी अहिड़ा हूंदा जेके ऑफिस में के वञे थो डिॼे थो, कोर्ट में वञे थो डिॼे थो, औरत ॾकण लॻी तॾहिं पाण फरमाइनि था अल्लाह जी बानी छो थी डिॼी, अना इब्नु इमरातिन ताकुलुल क़दीद, ऐं त उन औरत जो पुटु आहियां जेका सुकल गोश्त खाईंदी, मूंखां डिॼी छो थी।
एडी न्याज़मंदी, एतरी सादगी। अल्लाह पर अल्लाह जो आखिरी प्यारो पैगंबर अंदाजो लगायो तो तौहीद इंसान के बानू बनाए थी। मुतकब्बिर कदे न हूंदो मुवहिद, वो सोचींदो तकब्बुर मुझे रब जी सिफत आहे, अल्लाह के जुगाए। याद रखी छो तकब्बुर जेकॾहिं जुगाए सिर्फ परवरदिगार के। आओ वे तव्हां छा तकब्बुर कंदासूं? चंद कलाक पेशाब झले कोन था सघूं, चंद कलाक पेशाब सियारे में झले कोन सघंदासूं। अख में कटर पइजी वञे छा हालत थिए थी? जॾहिं डॉक्टर या ॿियो कढी रखंदो आहे सफ़ेद कपिड़े ते हिकिड़ो ज़रड़ो हूंदो आहे, पर हेॾो मुड़ुस ते के ज़रड़े लोॾे छॾियो, हेॾे मुड़ुस खे ज़रड़े लोॾे छॾियो। तुंहिंजी ताक़त छा आहे? ख़ुलिक़ल इंसानु ज़ईफ़ा, इंसान खे अल्लाह कमज़ोर पैदा कयो आहे, ताक़तवर थी नथो सघे। अल्लाह अकबर। जेकॾहिं अल मुतकब्बिर आहे, अल्लाह जी ज़ात, अल्लाह जी ज़ात आहे ऐं उनजो शान बि उनखे जुगाए। हू कंहिं जॻह मोहताज आहे, कंहिं जॻह मोहताज कोन्हे। ऐं दोस्तो, तौहीद बारी ताला जो हिकिड़ो समरो इहे बि आहे त इंसान अल्लाह ताला जी मारफत उनखे मिली वेंदी आहे, अल्लाह खे सुञाणी वठंदो आहे। ॾिसो, रब खे सुञाणण काइनात जो सभ खां अहम तरीन मसइलो आहे। असीं माण्हुनि खे सुञाणूं था, असीं माण्हुनि खे सुञाणूं था, पंहिंजे रब खे कोन था सुञाणूं ऐं इन जे करे अल्लाह खां दूर आहियूं। ॾिसो सही बुखारी खोले ॾिसो, अल्लाह जे प्यारे पैगंबर जॾहिं मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह अन्हु खे यमन मोकिलियो, आख़िरी दौर आहे, पाण फरमाइनि था मुआज़ तूं अहले किताब वटि वञी पियो। सभ खां पहिरीं उन्हनि खे अल्लाह जी तौहीद जी दावत ॾे। यादि रखी छॾियो, जो बि दाई, जो बि मुबल्लिग़ अल्लाह जी तौहीद खे पोइते करे को ॿियो मसइलो पहिरीं छेड़े थो, पैगंबर जे तरीक़े सां छेड़े थो। सब खां पहिरीं अल्लाह जी तौहीद। जेको तौहीद खे क़बूल नथो करे, ॿिया अमल क़बूल करे वठे तॾहिं जहन्नम में वेंदो। भले ज़िना न करे, भले शराब न पीए, भले व्याज न खाए, पर शिरक करे वेठो, इहो माण्हू जहन्नमी आहे। ऐं ॿिए तरफ़ भले ज़िना करे, व्याज खाए, रिश्वत खाए, पर मुवहिद पको हुजे त अल्लाह जी मशीयत ते आहे, चाहे त माफ़ करे। इन्न अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही, अल्लाह मुशरिक खे कॾहिं माफ़ कोन कंदो, चाहे तुन गुनाहगार खे माफ़ करे छॾे। ला युसअलु अम्मा यफ़अलु, अल्लाह जेकी कुझु करे थो को सुवाल नथो करे सघे, को रब खां पुछी नथो सघे। अल्लाह अकबर। जॾहिं पहुतो मुआज़ बिन जबल यमन, पाण छा था फरमाइनि? पहिरीं तौहीद ना दावत ॾे। फ़इज़ा अरफ़ुल्लाह, सही बुखारी जा लफ़्ज़ आहिनि, जॾहिं अल्लाह खे सुञाणनि, जॾहिं अल्लाह खे सुञाणनि, अल्लाह जी मारफत मिली वञे, फ़अख़बिरहुम बिअन्न अल्लाह फ़रज़ अलैहिम ख़म्स सलवातिन फ़ी यौमिहिम व लैलतिहिम, पोइ उन्हनि खे ॿुधाइजां अल्लाह तव्हां ते ॾींहुं राति में 5 वक़्त निमाज़ फ़र्ज़ कई आहे। जेसीं तौहीद क़बूल नथो करे तेसीं निमाज़ जी ॻाल्हि कोन कबी। जेसि ताईं तौहीद क़बूल नथो करे अॻियूं सबक़ कोन ॾिबो, अॻियूं सबक़ उनखे कोन ॾिबो कंहिं बि क़ौम खे। निमाज़ रोज़ो हज ज़कात बाद जी ॻाल्हि आहे। जेसि ताईं तौहीद जो सबक़ क़बूल नथो करे अॻियूं सबक़ नाहे ॾियणो। हाणे ॾिसो, अल्लाह खे सुञाणनि सभ खां वॾो मसइलो आहे हिकिड़े मोमिन जे लाइ। ऐं सुञाणप कीअं थींदी? अल्लाह अकबर। सभ खां अज़ीम ज़रियो आहे करे क़ुर पढ़ो, अल्लाह जे सुहिणनि नालनि ते गौर कयो। अल्लाह जा सुहिणा नाला आहिनि न, उन्हनि ते गौर करियो, रब जी मारफत बि मिलंदी, रब जी सुञाणप थींदी ऐं रब सां मोहबत बि थींदी। पोइ शेख स्वामी ने हिकिड़ो ज़बरदस्त जुमिलो लिखियो आहे, अल्लाह जो लिखियल रहमत हुजनि, त तव्हां जॾहिं कंहिंसां कारोबार कंदा आहियो, तव्हां जॾहिं पंहिंजी न्याणी खे ॾींदा आहियो त पहिरीं मालूमात वठंदा आहियो त माण्हू कहिड़ो आहे, शरीफ़ आहे या न, दीनदार आहे या न, लोफर त कोन्हे। जेकॾहिं ख़बर पई शरीफ़ आहे, दीनदार आहे, नेक आहे, तव्हांजे दिलि में उनजे लाइ मोहबत पैदा थी। इहा सही सिधी ॻाल्हि आहे। हाणे जॾहिं माण्हू अल्लाह जी सिफ़ात ते गौर कंदो, मुंहिंजो रब अर रहमान आहे, अर रहीम आहे, अल करीम आहे, अल गनी आहे, अल गफ़ूर आहे, अल हफ़ीज़ आहे, नालनि ते गौर कंदो वेंदो, रब जी मोहबत दिलि जे अंदरि दाख़िल थींदी। ऐं हिकिड़ो मिसाल ॾींदो हलां, अल्लाह जो हिकिड़ो नालो आहे अल्लाह अकबर अल करीम। असीं आम तौर ते सिंधी में तर्जुमो कंदा आहियूं सखी, सखी आम तौर ते, पर इमाम ग़ज़ाली छा उनजी तशरीह कई आहे? अल मक़सदुल असना उनजो किताब आहे, चवे थो अल करीम अरबी ज़बान में उनखे चइबो आहे युगनी अनिल वसाइल व शुफ़ा,
जेको माण्हुनि खे वसीलनि खां ऐं सिफारिशनि खां बेनियाज़ करे छॾे। अॼु अल करीम ते गौर करियूं आहे त कब्रनि ते ठुकरूं खाऊं धिका खाऊं कब्रनि ते, वसीलनि जा मोहताज हुजूं। अल करीम उहो आहे जेको वसीलनि खां ऐं सिफारिशनि खां तव्हांखे बेनियाज़ करे छॾे। उनजो हिकिड़ो नालो अल गनी आहे। अल्लाहु अकबर। अल गनी पूरी दुनिया खां बेपरवाह कंहिंजो मोहताज कोन्हे। अॼु मुशरिकनि अल्लाह खे नऊज़ बिल्लाह मोहताज करे छॾियो। केतिरा किताबनि में वाक़िया लिखियल आहिनि। शेख अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद मरे थो, मलाइक अचनि था क़ब्र पुछनि था मर रब्बुक मन मा दीनुक मन नबीयुक, नबी केरा, तुंहिंजो रब केरा, दीन कहिड़ो आहे? अब्दुल कादिर अब्दुल कादिर अब्दुल कादिर। मकतूबात महमूदिया मुझ मौजूद है, किताब मौजूद है। अल्लाह बचाए का बि शइ बिना हवाले न हूंदी। हाँ उन किताब जो वाक़ियो लिखे थो मलाइक वञनि था अल्लाह वटि, या अल्लाह तुंहिंजो बानू चवे थो त हर शइ रब बि अब्दुल कादिर, दीन बि अब्दुल कादिर, नबी बि अब्दुल कादिर। अल्लाह ताला फरमाए जहन्नम में वेड़ोसि। अस्तगफिरुल्लाह। जुमला अॻिते छा लिखियल आहिनि? जॾहिं मलाइक उनखे झले खणी हलिया, अब्दुल कादिर जीलानी अची वियो अॻियां, छॾाए मना त उन मुरीद खे जन्नत में दाख़िल करे। नऊज़ बिल्लाह। अल्लाह जो तसव्वुर ॾिसो, अल्लाह जो तसव्वुर ॾिसो कहिड़ो ॿुधायो वियो आहे। रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि जो ॾाढो मोहताज। ऐं ॿ वाक़िया ॿुधायां थो, तव्हांजो ईमान ताज़ो थी वेंदो। रब्बुल आलमीन कंहिंजो मोहताज कोन्हे, हत्ता कि पंहिंजे प्यारे पैगंबर जो मोहताज कोन्हे, जेको बाननि में सभ खां अफ़ज़ल आहे। पहिरियों वाक़ियो अल्लाह जे नबी दुआ घुरी, अल्लाह क़बूल कोन कई। पैगंबर पर दुआ घुरी, अल्लाह क़बूल कोन कई। पहिरीं सही बुखारी। अब्दुल्लाह बिन उबई मरे थो, रईसुल मुनाफिकीन। अल्लाह जे नबी नमाज़ जनाज़ा पढ़ाई। नमाज़ जनाज़ा जे अंदर मैयत लाइ दुआ घुरबी आहे न, इस्तिग़फ़ार कबो आहे। ऐं पुछणु चाहियां थो, अब्दुल्लाह बिन उबई बख़्शिजी वियो जहन्नम जे हेठिए तबके में, मुनाफिक जहन्नम जे हेठिए तबके में। पैगंबर नमाज़ जनाज़ा पढ़ाई बख़्शिजी वियो। बल्कि खोल सूरह तौबा, छा कुरान करीम जी आयत आहे, इस्तग़फिर लहुम औ ला तस्तग़फिर लहुम इन तस्तग़फिर लहुम 70 मरतन फलन यग़फिर अल्लाहु लहुम। पैगंबर इन मुनाफिकन जे लाइ इस्तिग़फार करी या न करी 70 दफ़ा बि कंदे फलन यग़फिर अल्लाहु लहुम, अल्लाह हरगिज़ इन्हनि खे कोन बख़्शींदो। हरगिज़ कॾहिं बख़्शिश कोन थींदी। सूरह तौबा जी आयत। दुआ क़बूल कोन पई, बददुआ। खोलियो मुस्नद अहमद, खोलियो सूरह आल इमरान। जंग ओहद में अल्लाह जे नबी खे धक लॻा, ज़ख़्म पए था। मुस्नद अहमद शेख शोएब अल अर्नऊत चवे थो हदीस सही आहे। टे काफ़िर नाला वठी पाण लानत कनि। लानत माना अल्लाह जी रहमत खां दूर तड़ियल। या अल्लाह तूं सफ़वान बिन उमैया, सुहेल बिन अमर, हारिस बिन शाम, इन्हनि टिनी ते मुंहिंजा रब तूं लानत कर। मुस्नद अहमद। हाणे अल्लाह जे नबी लानत कई। खोलियो कुरान करीम सूरह आल इमरान, कुरान जी आयत नाज़िल थी, लैस लक मिनल अम्रि शयउन औ यतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम फइन्नहुम ज़ालिमून। पैगंबर तोखे इन मुआमले में कोई इख्तियार कोन्हे। लैस लक मिनल अम्रि शयउन, को बि इख्तियार कोन्हे। अल्लाह चाहे उन्हनि खे तौबा जी तौफ़ीक़ ॾे, रब चाहे उन्हनि खे अज़ाब करे। बेशक आहिनि वॾा ज़ालिम, फइन्नहुम ज़ालिमून। ज़ालिम त आहिनि, चाहे त अज़ाब बि करे, चाहे तौबा जी तौफ़ीक़ ॾे, पर तोखे इख्तियार कोन्हे। हाणे मुस्नद अहमद जा लफ़्ज़ ॿुधायां। अल्लाह जे नबी जिन टिन ॼणनि ते लानत कई, मुस्नद अहमद जा लफ़्ज़ आहिनि, अल्लाह टिनी खे तौबा जी तौफ़ीक़ ॾेई छॾी। छा मुंहिंजे रब जी ताक़त आहे। अल गनी आया न, टेई ॼणा मोमिन थी विया। रब चाहे दुआ क़बूल न करे, चाहे बददुआ क़बूल न करे, ऐं मुंहिंजो रब जॾहिं क़बूल करण ते अचे हिकिड़ी माकोड़ी जी दुआ क़बूल करे वठे। केतिरियूं माकोड़ियूं संभारे छॾियूं, चूंटी जेके उर्दू में चवंदा आहिनि, पेरनि हेठां नताड़जी वयूं। सुलेमान अलैहिस्सलाम दौरे नबूवत ॾुकार पइजी वियो। अल्लाहु अकबर। माण्हू आया, साईं अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह मींहुं वसाए। उहे बि तौहीद इंसान हुआ, ईअं कोन था चवनि त सुलेमान तूं मींहुं वसाए, अल्लाह खां दुआ घुरो। जहिड़े माण्हू खां दुआ घुराए सघिजे थी, इहो वसीलो जाइज़ आहे। असीं हिन जा मुनकिर कोन आहियूं। जहिड़े इंसान खां दुआ उन जी ज़िंदगी में
गुज़ारे वञे, हाणे उनजी क़बर ते वञी उनखां दुआ घुरनि शिरक आहे। हली आया सुलेमान अलैहिस्सलाम, अॻियां वञे पियो, अल्लाहु अकबर, फरा नमलतन मुस्तलक़ियतन अला ज़हरिहा, हिकिड़ी माकोड़ी खे ॾिसे थो जेका ज़मीन ते लेटी पई आहे, पुठी उनजी ज़मीन ते आहे, हालांकि हलंदी आहे त पुठी मथे हूंदी आहे, टंगू हेठि हूंदियूं आहिनि, पर हुनजी हालत कहिड़ी हुई, टंगू मथे, पुठी ज़मीन सां खुतल हेठि आहे। माना नंढड़ी माकोड़ी खे बि ख़बर आहे त मुंहिंजो परवरदिगार मथे आहे। अल्लाह जहत उलूम में आहे। जेके चवनि था अल्लाह जे लाइ जहत साबित करणु सही न आहे, उन्हनि खां पुछ अल्लाह जो नालो छा आहे? अल अली व हुवल अलीयुल अज़ीम, वो सभ खां बुलंद आहे, शान जे लिहाज़ खां सभ खां बुलंद आहे, ज़ात जे लिहाज़ खां बुलंदी जे अंदरि शान आहे, हेठि हुजण में शान कोन्हे। जॾहिं सजदे में वञूं था छा था चऊं? सुभान रब्बियल आला, पाक आहे मुंहिंजो परवरदिगार आहे हर ऐब खां जेको मथां आहे। कॾहिं चयोसीं असफल हेठां? हेठि हुजण में नक्स आहे, मथे हुजण में शान आहे, अज़मत आहे। अल्लाह ताला मथे आहे, नंढड़ी माकुड़ जूं टंगूं मथे आहिनि। अल्लाह अकबर। आऊं त चवंदो आहियां तव्हां कॾहिं गौर करियो, हिंदू जेको 33 करोड़ ख़ुदा जो पुॼारी, सिर्फ़ ज़बानी ॻाल्हि कोन थो करियां, सिंधी में किताब आहे बेगुमल आदवाणी जो क़दीम सिंध मूं वटि मौजूदु आहे, चवे थो असीं हिंदू 33 करोड़ ख़ुदा जी पूॼा कंदा आहियूं। ॿियो हवालो रमेश चंद्रा दत्त, आरसी दत्त इंडिया जो एंशंट इंडिया जो किताब आहे, मूं वटि मौजूदु आहे, एंशंट इंडिया। उन में लिखे थो आरसी दत्त त हिंदू 33 करोड़ ख़ुदा जा पुॼारी आहिनि, 33 करोड़ ख़ुदा जा पुॼारी हिंदू आहिनि। पर ॻाल्हाईंदे छा चवंदा? ऊपर वाला। कॾहिं हिंदू चयो नीचे वाला? उनजी फितरत में चवे थी अल्लाह मथे आहे, ऊपर वाला चवंदा, नीचे वाला कोन चवंदा। इंसान जी फितरत चवे थी अल्लाह मथे आहे। ही नंढड़ी माकोड़ी टंगू आसमान न मथे आहे, ऐं दुआ जेका घुरे पिया, चवंदो आहियां ही के मदरसे में कोन पढ़ी माकोड़ी, इन वटि का डिग्री कोन्हे के यूनिवर्सिटी जी, न के यूनिवर्सिटी में वई आहे, न के मदरसे में वई आहे। अल्लाह अकबर, फितरत ॻाल्हाए थी। अल्लाहुम्म इन्ना खल्कुम मिन खल्किक लैस बिना गिनन अन सुकियात, ऐं अल्लाह असीं तुंहिंजी मखलूक मां हिकु मखलूक आहियूं, ऐं रब असांजा तुंहिंजी बरसात खां असां बेनियाज़ न। ऐं चवंदो आहियां गौर करियो, इन दुआ में कंहिंजो वास्तो आहे, वसीलो आहे, तुफ़ैल आहे, मुहाबो आहे। पोइ पाण इहे शयूं किथां ॾियूं? या अल्लाह फलाणे जो तुफ़ैल, फलाणे जे वसीले, फलाणे जे मुहाबे। मूंखे हैरत तॾहिं थींदी आहे जॾहिं असांजा हनफी दोस्त इमाम अबू हनीफा जी मुखालफ़त कंदा आहिनि। उन्हनि जो किताब आहे शरह फ़िक़्ह अकबर, शरह अक़ीदत तहाविया, ॿिया बि केतिरा किताब, जंहिंमें इमाम साहब जो कौल आंदो वियो आहे त जेकॾहिं को माण्हू अल्लाह खां दुआ घुरंदी त बेहक़ फलाने, फलाणे जे हक़ बेहक़, फलाणे जे वास्ते, इमाम साहब चवे थो इहो नाजाइज़ आहे, मकरूह आहे दुआ जे अंदरि इहे लफ़्ज़ चवनि। इमाम अबू हनीफा जा लफ़्ज़ आहिनि, पर अजीब ॻाल्हि आहे, अक़ीदो क़बूल कोन्हे, अक़ीदो इमाम साहब जो क़बूल कोन्हे। इमाम साहब खां पुछियो वियो, त हिकिड़ो माण्हू चवे थो त अल्लाह अर्श ते आहे, पर मूंखे ख़बर कोन्हे अर्श मथे आहे या हेठि आहे, कि फ़क़त कफ़र, कुफ़र करे थो, उहो माण्हू कुफ़र करे थो, छो त अर्श सतनि आसमाननि खां मथे आहे। किथे इमाम साहब जो अक़ीदो, किथे असांजा ई दोस्त अल्लाह जा बानो करे इमाम साहब जो अक़ीदो त ॾिसो न। ही नंढड़ी माकोड़ी अल्लाह खां डायरेक्ट दुआ घुरे पई। ॾिसो सुलेमान अलैहिस्सलाम आवाज़ ॿुधी वरितो, अॼु पाण ॿुधूं था हेतिरियूं माकोड़ियूं हलनि पियूं कि आवाज़ ॿुधो, सिर्फ़ ॿुधी कोन वरिताई, सम्झी वरिताई। अल्लाह अकबर। इरजिउ फ़क़द सुक़ीतुम बिदावति ग़ैरिकुम। दोस्तो मोटी हलो, तव्हां खां अॻु में अल्लाह पंहिंजी ॿी मख़लूक जी दुआ खे क़बूल करे वरितो आहे, अञा बस मोटिया बरसात शुरू थी। रब चाहे माकोड़ी जी दुआ क़बूल करे वरिते, न चाहे त मोहम्मद रसूलुल्लाह जी दुआ क़बूल न करे, हू अल गनी आहे, बेपरवाह, कंहिंजे अॻियां मोहताज न आहे। रब्बुल आलमीन जो हिकिड़ो नालो ॿियो ॿुधाईंदो हलां, अल्लाह अकबर, हू अल गफ़ार बि आहे, अल गफ़ूर बि आहे, ॿई मुबालगे जा सीगा आहिनि, ॿिन्ही जो मादो रूट वर्ड साॻियो आहे, गफ़र गैन फारा। ऐं जॾहिं अरबी ज़बान में इहे 3 हर्फ़ ईंदा आहिनि, उनजी बुनियादी माना आहे कंहिं शइ खे ढकणु या लिकाइणु। गफ़रल मता फिल विआ, चवंदा आहिनि फलाणे माण्हू पंहिंजो सामान बर्तन में लिकाए छॾियो। इतां अल गफ़ूर ऐं अल गफ़ार ॿिन्ही में थोरो फ़र्क़ु आहे। ॿुधायां थो त अल गफ़ूर माने जा गुनाह केतिरा बि वॾा हुजनि माफ़ बि करे थो, ढके बि थो।
करे सोचो अल्लाह जी अज़मत छा आहे। वही गौर करियो अल्लाह गुनाह माफ़ त करे छॾे, पर जेकॾहिं ढके न, अॼु आऊं तव्हां हिक ॿिए जे साम्हूं मुंहुं खणी वियो आहे, सभु गुनाहगार आहियूं न, सभु गुनाहगार आहियूं या न? हिक ॿिए जे साम्हूं मुंहुं खणी वियो हुआसीं, हू माफ़ बि करे थो, ढके बि थो। ऐं तंहिंजे करे हुन फरमायो त जेके मुंहिंजा हक़ीक़ी बाना आहिनि से वरी मुंहिंजे बाननि जूं ख़ताऊं ढकींदा आहिनि। मन सतर मुस्लिमन सतरहुल्लाहु यौमल क़ियामह, जेको मुसलमान जा ऐब ढकींदो अल्लाह क़यामत ॾींहुं उन जा ऐब ढके छॾींदो। अल्लाहु अकबर। ऐं अल गफ़ार बाने जा गुनाह माफ़ बि करे थो, ढके बि थो, तादाद में केतिरा हुजनि। अल गफूर केतिरा वॾा हुजनि, अल गफ़ार तादाद में केतिरा हुजनि, हू माफ़ बि करे थो, ढके बि थो। अल्लाहु अकबर। केतिरा अहिड़ा गुनाह आहिनि, केतिरा अहिड़ा गुनाह असां कया आहिनि दुनिया में, सभिनी जंहिंजी ख़बर इंसान खे पाण खे ख़बर हूंदी आहे, ॿिए खे कोन हूंदी आहे। पाण खे ख़बर हूंदी आहे, ॿिए खे ख़बर कोन हूंदी आहे। हुन लिकाए छॾिया, के ज़ाहिर बि थी वञा, के हुन लिकाए छॾिया, पर अल्लाह खे ॼाण आहे, अल्लाह खे ख़बर आहे। पर हुनजी अज़मत ॾिसो, हू असांजे गुनाहनि ते पर्दा विझे थो, असांजा गुनाह ढके थो। अल्लाह जो हिकिड़ो नालो आहे अल्लाहु अकबर, अर रहमान, ॿियो अर रहीम, ॿिन्ही जो मादो साॻियो आहे, रहमत, पर फ़र्क़ु आहे थोरो। अर रहमान जेको बे इंतहा रहम करण वारो, बे इंतहा हुनजी ज़ाती सिफ़त आहे। अर रहीम बार बार रहम करण वारो। उलमा चवनि था त हिते रहीम जेको आहे अल्लाह जे फ़ैल सां तालुक़ रखे थो, उनजी मशीयत सां, जॾहिं चाहे तॾहिं रहम करे। ऐं रहमान अल्लाह जी ज़ाती सिफ़त आहे, बे इंतहा रहम करण वारो। ऐं केतिरो रहम करे थो। सही बुखारी हदीस तव्हां पढ़ी हूंदी, अल्लाह अकबर। पाण सगोरा हिकु दफ़े साहबा सां गॾु आहिनि, कुझु कैदी आंदा विया, उन में हिकिड़ी औरत आहे जंहिंजो नंढड़ो ॿारु विञाइजी वियो आहे। मां वीचारी जो नंढड़ो ॿारु विञाइजी वञे, यादि रखो वीचारी बेचैन थी वेंदी आहे। ऐं चवंदो आहियां जिन माण्हुनि साहिब औलाद आहिनि उहे हिकिड़ो तजुर्बो करे सघनि था, ईअं थींदो आहे दुनिया में औलाद जो वीचारो गुज़ारे वेंदो आहे। माउ खे वॾो सदमो पइजंदो आहे, पीउ खे वॾो सदमो पइजंदो आहे, पर कुझु अरसे खां पोइ सब्र अची वेंदो आहे, वरी गम हल्को थी वेंदो आहे। पर तसवर करियो, जेकॾहिं के माउ जो बचिड़ो विञाइजी वञे, पीउ जो पुटु विञाइजी वञे, उहो गम ज़िंदगी भर ताज़ो रहंदो आहे, ज़िंदगी भर। मां वीचारी सोचे थी अल्लाह तो बहितर ॼाणे मुंहिंजो बचिड़ो वीचारो किथे हूंदो, मानी बि खाधी हूंदी आहे न, सुतो बि हूंदो, बिस्तरो मिलियो हूंदुसि या न। सॼी ज़िंदगी मां वीचारी रहंदी रहंदी, तड़पदी रहंदी, जेकॾहिं विञाइजी वञे। अल्लाहु अकबर। हिन औरत जो ॿारु विञाइजी वियो आहे, हर ॿार नंढड़े खे पंहिंजी छाती सां लाहे पई। अल्लाह जो प्यारो पैगंबर, अल्लाह जो लखे रहमतूं बेशुमार रहमतूं हुजनि, काइनात जा सभ खां वॾा मुअल्लिम, सभ खां वॾा उस्ताद। पाण ॾिसनि था मौक़ो मुनासिब आहे, साहबा खे सॾीनि था। पाण फरमाईंदा मूंखे ॿुधायो, हिन औरत खे संदसि विञायल ॿारु मिली वञे, उनखे बाहि में उछलाईंदी? साहबा जो अल्लाह जा नबी, जेका वीचारी मां तड़पे पई विञायल ॿार जे लाइ, उहो ॿारु मिली वञे, उनखे बाहि में कीअं उछलाईंदी? अल्लाहु अरहमु बिइबादिही मिन हाज़ी अला वलदिहा। जेतिरी मोहब्बत हिन माउ खे पंहिंजे बचे सां आहे, अल्लाह खे कई दर्जा ज़्यादा असीं अंदाज़ो नथा करे सघूं, ओतिरी मोहब्बत पंहिंजे बाननि सां। हू नथो पसंदि करे बाने खे बाहि में उछलायां, हुनखे माफ़ी ॾियणु पसंदि आहे, सज़ा ॾियणु पसंदि कोन्हे। कॾहिं तव्हां रमज़ान में खुतबे में ॿुधो हूंदो, सैयदा आयशा रज़ी अल्लाह अनहा सुवाल कयो, अल्लाह जा नबी लैलतुल क़दर मिली वञे, अल्लाह खां कहिड़ी दुआ घुरां? आहे न, पाण सुगरा फरमाइनि था, आयशा जेकॾहिं लैलतुल क़दर मिली वञे, अल्लाह खां दुआ घुरजां, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ून तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। ऐं अल्लाह तू माफ़ी ॾियण वारो आहीं, तोखे माफ़ी पसंदि आहे। अल्लाहु अकबर। हदीस लफ़्ज़ किथे पढ़िया त तोखे अज़ाब ॾियणु पसंदि आहे? न, अल्लाह खे माफ़ी ॾियणु पसंदि आहे। मुंहिंजा रब मुंहिंजा गुनाह, मुंहिंजूं ख़ताऊं माफ़ फरमा। त अल्लाह महिरबान आहे, एतिरे क़दर महिरबान। तव्हां ॾिसो, पाण सुगरा फरमाइनि था त अल्लाह जी रहमत जा 100 हिसा आहिनि। रब्बुल आलमीन हिकिड़ो हिसो दुनिया में नाज़िल कयो आहे। जानवर पंहिंजे फर ते रहम करे थो, जेकॾहिं इंसान पंहिंजे बचे सां मोहबत करे थो, जीत पंहिंजे बचे सां मोहबत करे थो, इन हिकिड़े हिसे जे करे रब्बुल आलमीन 99 हिसा पाण रखिया आहिनि। हिकिड़ी हदीस में अचे थो त क़यामत ॾींहुं उहे 99 हिसा ऐं हिकिड़ो हिसो इहो 100 हिसा मिलाए पंहिंजे बाननि ते रहम कंदा।
हाणे मूंखे ॿुधायो उन ॾींहुं केॾो उहो इंसान बदनसीब हूंदो जेको रब जी रहमत खां महरूम रहिजी वञे। जॾहिं 100 हिस्सनि सां रहम कंदो, केॾो उहो बदनसीब इंसान हूंदो जेको महरूम रहिजी वञे। त दोस्तो अल्लाह जे नालनि ते तव्हीं गौर कंदा वेंदा, रब जी मोहबत वधंदी वेंदी, रब जी मार्फत तव्हांखे मिलंदी। इहो हिकिड़ो समर आहे तौहीद। ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॿियो ॿुधाईंदो हलां त जॾहिं इंसान तौहीद में पको ऐं पुख़्तो हूंदो आहे त दोस्तो उनखे अल्लाह जे ज़िक्र सां चैन मिलंदो आहे, सुकून मिलंदो आहे। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, ख़बरदार दिलनि खे चैन मिले तो अल्लाह जे ज़िक्र सां, गाननि सां कोन मिलंदो, मुसीक़ी सां चैन कोन मिलंदो, बेचैनी वधंदी। काइनात में जेकॾहिं सुकून ॾियण वारी शइ आहे अल्लाह जो ज़िक्र। अल्लाह जो ज़िक्र क़ुरान मजीद आहे, प्यारे पैगंबर जी दुआऊं आहिनि, अल्लाह जा सुहिणा नाला आहिनि। उनजो तव्हां विर्द कंदा वेंदा, तव्हांजे दिलि खे चैन ईंदो वेंदो, सुकून ईंदो वेंदो, रब जे तव्हां वेझा थींदा वेंदा। इहो आहे हिकिड़ो ॿियो समर तौहीद बारी ताला जो। ऐं दोस्तो इहे त थिया दुनिया जा, मुख़्तसर करियां थो। आख़िरत में कहिड़ा समरात आहिनि, 3 वॾा ॿुधायां थो। पहिरियों त इंसान जा गुनाह माफ़ थी वेंदा तौहीद जे करे। पाण सुगरा फरमाइनि था, अल्लाह ताला फरमाए थो हदीस कुदसी है, या बन आदम इन्नक मा दअउतनी व रजौतनी गफरतु लक अला मा कान फीक वला उबाली। ऐ इब्न आदम, जेकॾहिं 2 कम कंदे मूंखे तुंहिंजे गुनाहनि जी परवाह कोन्हे। 2 कम कहिड़ा? जॾहिं दुआ घुरी मूंखां दुआ घुर, जॾहिं उम्मीद रखी मुंहिंजी ज़ात मां उम्मीद रख, तुंहिंजा गुनाह केतिरा बि हुजनि मूंखे परवाह कोन्हे। या बन आदम लो बलग ज़ुनूबक अनान समाए सुम्मा इस्तग़फरतनी गफरतु लक वला उबाली। ऐं इब्न आदम तूं एतिरा गुनाह करी जो धरती ते रखिया वञनि त आसमान जे किनारनि खे वञी पइजनि, पर शिरक तो कोन्हे कयो, मूंखे परवाह नाहे। हदीस जा आख़िरी लफ़्ज़, या इब्न आदम इन्नक लौ अतैतनी बिक़ुराबिल अर्ज़ ख़ताया सुम्मा लक़ीतनी ला तुशरिकु बी शैया लअतैतुक बिक़ुराबिहा मग़फ़िरा। ऐं इब्न आदम, जेकॾहिं सॼी धरती गुनाहनि सां भरे अची क़यामत ते ॾींहुं, पर हिकिड़ो गुनाह तो शिरक न कयो हुजे, जेतिरा तो गुनाह कया आहिनि ओतिरी मग़फ़िरत सां ऐं तोसां मुलाक़ात कंदुसि। इन जो इहो मक़सदु कोन्हे त पाण जुरतमंद थी वञूं गुनाहनि में, जुरतमंद थी वञूं त बाबा हाणे तौहीदी आहियां। न, तोखे कहिड़ी ख़बर, तोखे का गारंटी आहे त अल्लाह माफ़ कंदो? हू तुंहिंजी मशीयत ते आहे न, हुनजी मशीयत ते आहे। जेकॾहिं तूं तौहीदी आहीं ठीकु आहे, पर ॿिया गुनाह तुंहिंजा घणा थी विया, रब्बुल आलमीन चाहे तोखे जहन्नम जे अंदरि दाख़िल करे, उनजी सज़ा भोगे, तंहिंखां पोइ तोखे आख़िर में जन्नत में दाख़िल करे, तौहीदी बरकत करे। अल्लाह चाहे करे सघे थो, उन खां पुछण वारो कोन्हे। तुंहिंजा गुनाह ज़्यादा थी विया, नेकियूं घटि, पर तूं आहीं तौहीद ते पको ऐं पुख़्तो। रब चाहे गुनाहनि जी सज़ा तोखे जहन्नम में ॾे, आख़िर में जन्नत में मोकिले, ठीकु आहे न। पर जेकॾहिं हू घुरे त सभु गुनाह माफ़ करे जन्नत में दाख़िला ॾेई छॾे, कोन खां पुछण वारो कोन्हे। इन हदीस जो मक़सदु इहो कोन्हे त गुनाहनि जे बारे में जुरतमंद थी वञूं। यादि रखो, मोमिन जेको हूंदो आहे, मुवहिद हूंदो आहे, उनजे दिलि जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ बि हूंदो आहे, डप बि हूंदो आहे, उहो कीअं गुनाहनि जे बारे में जुरतमंद थींदो। ऐं दोस्तो ॿियो इनाम आख़िरत जे अंदरि उहो कहिड़ो आहे? अल्लाह जे प्यारे पैगंबर जी शफ़ाअत नसीब थींदी। अॼु दोस्त चवनि था अहले हदीस शफ़ाअत जा मुनकिर आहिनि, नऊज़ बिल्लाह। असां इक़रार करियूं था, पर ॿुधाईंदो अलाह हिकिड़ी वॾी हक़ीक़त, प्यारो पैगंबर शफ़ाअत कंहिंजी कंदो? छा समूरी उम्मत जी? न। हदीस सही मुस्लिम बुखारी ॿिनि किताबनि में आहे। सैयदना अबू हुरैरा खे पुछियो, अल्लाह जे नबी तव्हांजी शफ़ाअत जो हक़दार केरु हूंदो, कंहिंखे तव्हांजी शफ़ाअत नसीब थींदी? हाणे लफ़्ज़ ॿुधंदा हलो, इंतिहाई अहम लफ़्ज़ आहिनि। पाण फरमाइनि था, फहिय नाइलतुम मिनकुम इंशा अल्लाह मम्मात ला युशरिकु बिल्लाहि शैया। अबू हुरैरा, मुंहिंजी शफ़ाअत अवाम आहे क़यामत ते ॾींहुं उन्हनि खे नसीब थींदी जेके शिरक खां सवाइ गुज़ारे विया। हिते हिकिड़ो नुक़्तो वाज़े क्लियर नुक़्तो थियो। असांजा बाज़ दोस्त चवंदा आहिनि मुसलमान मुशरिक नथो थी सघे, मुसलमान मुशरिक नथो थी सघे। हिन हदीस मां छा साबित थियो? पाण सगुरा फरमाइनि था त मुंहिंजी उम्मत में के मुशरिक बि हूंदा, वरना चवंदा पूरी उम्मत खे शफ़ाअत मिलंदी। न, जेको बिना शिरक करण जे गुज़ारे वियो, मुंहिंजी उम्मत वञा, मालूम थियो इन उम्मत जे अंदरि शिरक करण वारा हूंदा, नबी शफ़ाअत कोन कंदो।
नबी शफ़ात उन्हनि जी कंदो जेकिन उम्मती आहिनि पर शिरक नथा कनि। ऐं टियों इनाम अल्लाह अकबर, जन्नत में दाख़िला। केॾो वॾो इनाम आहे। पाण सगुरा फरमाइनि था मन मात ला युशरिकु बिल्लाहि शैआ दख़लल जन्नह। जंहिं माण्हू जो मौत इन हालत में थियो जो कंहिं शइ खे अल्लाह सां शरीक न कयाई, उहो माण्हू जन्नत में दाख़िल थी वियो। दोस्तो, तंहिंजे करे दीन इस्लाम जो बुनियाद तौहीद। असांजो शेखुल अरब वल अजम सईद बदरुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह, तव्हां तकरीरूं ॿुधो, 80% तकरीरूं तौहीद ते। जेको तौहीद खे नथो सुञाणे ॿियूं शयूं सुञाणी सघंदो ई कोन। जेको पंहिंजे रब खे नथो सुञाणे ॿियनि खे छा सुञाणंदो। तंहिंजे करे सभ खां पहिरीं दावत आहे अल्लाह जी तौहीद में माण्हू पको ऐं पुख़्तो हुजे। इन में का बि नरमी क़ाबिल क़बूल कोन्हे। यादि रखी छॾियो, इस्लाम तौहीद में का नरमी क़बूल न कई आहे, का बि न। सॼी दुनिया नाराज़ थी वञे परवाह न आहे, पर अल्लाह जी तौहीद खे बयानु करणो। छो असांखे न वोट घुर्जनि, न असांखे नोट घुर्जनि। असीं चाहियूं था रब असां खां राज़ी थी वञे, असांजो परवरदिगार असां खां राज़ी थी वञे ऐं तौहीद बयानु कंदा रहो सॼी ज़िंदगी। इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला मूंखे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे जेके हिते मौजूदु आहिनि, असांखे तौहीद सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह असांखे उन मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह ताला असांजो मौत तौहीद ऐं सुन्नत ते फ़रमाए। अल्लाह ताला असांजा गुनाह ख़ताऊं माफ़ फ़रमाए। अॼो कोई क़ुरान जिन दोस्तनि कयो आहे, अल्लाह ताला जी नेकियूं क़बूल फ़रमाए। असांजो इंतिहाई मोहतरम ऐं मुअज़्ज़ज़ महिमान, वक़्त जो वॾो मुहद्दिस फ़ज़ीलत शेख अल्लामा इरशाद असरी हफ़ीज़हुल्लाह मूंखां कोई तक़रीर कंदा। सभिनी दोस्तनि जी गुज़ारिश आहे त शेख जी तक़रीर ज़रूरु ॿुधनि, छो त साईं हिन दौर जो हिकिड़ो वॾो अहले हदीस जो आलिम आहे, वक़्त जो हिकिड़ो मुहद्दिस आहे। इन्हनि उलमा खां इस्तिफ़ादो करणु घुरिजे। मुंहिंजा लगातार प्रोग्राम तमामु घणा आहिनि, मूंखे पाण खे अफ़सोस थिए पियो, सुभाणे वरी मूंखे रवानो थी वञिणो आहे। तंहिंजे करे जल्दी वञूं था त कुझु आराम करियूं, एतिरा माना प्रोग्राम आहिनि। लेकिन जेके दोस्त हिते मौजूदु आहिनि, गुज़ारिश आहे त बराए महिरबानी शेख जी तक़रीर मुंहिंजा ज़रूरु इस्तिफ़ादो कनि। अल्लाह ताला असांजूं नेकियूं क़बूल फ़रमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।